मां चवां तो पहिरियों तूं पंहिंजी कमाई वञी भाॼी गर्मी जे हथ ते रख, ॾिसां त उहा कीअं ख़ुशी में खुली थी हणे, पोइ वरी मां बि ईंदुमि। बसि यार जिद तो करी त वञिणो ई पवंदो। ठीकु आहे, मां वञां थो। रड़े सिपाही सिरोटा, वाह। चवे थो खून रे खून, ऐं तूं हुनजे चवण ते साकीअ थी थो हिते निकिरी गोॾ ॿधी। ॾुख छो तुंहिंजो मूंखे सिपाही सिरोटा, ॾुख थियो? अरे ने हाथी लकड़ जे लूसी माण्हूअ खे त गोटे ॿार बि कोन भाईंदा आहिनि। तू किथे रहिजी वे? तो भला वर में पैसा बि लिखाया छा? न न सरदी साहिबा, मां सोचां पियो त सरदी सां कहिड़े मुंहं सां मिलां। कुछ भी कर छा भी कर मुंह त इहो ई हूंदई न, छा मुंह मटाईंदे छा? हाणे ॿुधा घणा पैसा आंदा अथई? सेठ असां हिन पैसनि जो छा कयूं जेके कटे आया आहियूं? पैसा? हाँ इहो बाबा तव्हां मिली जो इनाम आहे। सेठ मतलब त नांग बीमारी ऐं लठ बि न भॻई। खैर त आहे, ॻाल्हि कयो न, छा थियो आहे? अधी अधी अॼु असां वारी जेका महिनत आहे न, उहा मिटी में मिली वई। हा, सॼो धंधो ई दूर थी वियो।